अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो अता मोहम्मद आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी अता मोहम्मद। उमेद कयां थो त तव्हां दोस्त ख़ैर चवंदा हुआ। अॼु मूं सां मुंहिंजो दोस्त मक़बूल अहमद गॾु आहे ऐं असां वञी रहिया आहियूं चकर हणणु ज़मीन ते। त दोस्तो तव्हां सां बि हाल अहिवाल कंदासीं। मक़बूल भाई कैमरे खां इन जे करे पर थिए थो छाकाणि त राति असां वटि बरसाति उथी यार जेका आहे न ज़मीन आली लॻल आहे, थोरी गप बि आहे, इन जे करे वरी एहतियात सां हलूं था। इन जे लाइ माज़रत, कैमरो मुंहिंजे हथ में आहे। मक़बूल भाई जेको आहे न मुंहिंजो अॻियां हले थो, हली करे ज़मीन ते उते वधीक तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहे थो, तव्हां दोस्तनि सां हिकु ॻाल्हि शेयर करणु चाहे थो। अचो तव्हां खां पुछो था, ॿुधा प्यारा भाइरो अस्सलाम वालेकुम। जीअं त हिकु क़ैदी हुयो, उहो क़ैद में हुयो, हिकु एसएचओ साहबु हुयो जेको पंहिंजे सिपाही खे ऑर्डर ॾिनई, चयईं हिन क़ैदी खे मार ॾे। क़ैदी खे सिपाही चयो तूं मूंखे 5 रुपया ॾे, मां तो ज़मीन खे धकणंदुमि, दा तूं कजां। क़ैदी हिन खे पंहिंजो सिपाही खे चयो 10 रुपया ॾेई थो, धक बि पाण हण पंहिंजो दा बि पाण कर। दोस्तो मूंसां गॾु आहे मुंहिंजो प्यारो भाउ मक़बूल भाई। ही कुझु ॻाल्हि ॿोल करणु चाहे थो। असां बीठा आहियूं हींअर हिननि जी ज़मीन ते ऐं गर्मी जी शिदत आहे तमामु घणी। जी मक़बूल भाई, हीअ असांजो फसल आहे जेको उन जे करे सड़ी रहियो हुयो। रब जो शुक्र आहे हाणे राति बरसाति बि उथी ऐं उन जे करे माल बि मरी रहियो हुयो, पखी बि मरी रहिया हुआ। ही फसल जी हालत आहे, तव्हां बि ॾिसी सघो था। हीअ आहे असांजी सिंध जंहिंमें तमामु घणो पाणी जी खोट आहे। दोस्तो जी मक़बूल भाई ॿुधाए पियो, ही ॾिसो तव्हां कमंद ॾिसी सघो था। मक़बूल भाई वारनि जो आहे, ही ॾिसो गाह बि सड़ी वियो जेको हिन में आहे। कमंद में तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो, कमंद जो फसल आहे, ही ॾिसी सघो था तव्हां। हाणे राति बरसाति जे वसण सबबु अॼु कुझु माना सावण आहे, तव्हां बि ॾिसी सघो था त ही सावण। जीअं त राति रब जी रहमत तमामु घणी वसी आहे असांजे हिन सिंध में ऐं पंहिंजे घोटकी ज़िले में। रब जो शुक्र आहे, माल बि मरी रब जो। हाणे कुझु बारी बि लॻे थी, गर्मी बि थिए थी, अञा बि कुझु ज़रूरत आहे। रब पाण पंहिंजे ॿाननि जी पाण ई ज़रूरत पूरी कंदो। तव्हां बि ॾिठो आहे हीअ असांजो फसल जेको सड़ी रहियो हुयो ऐं कुझु ॾींहं अॻु पाणी आयो हुयो जेको थोरो थोरो फसल खे ॾिनोसीं, वरी कुझु साओ थियो। हाणे रब जी रहमत उठी जेका तमामु घणी सावण अॼु नज़र अची रही आहे। माण्हुनि जूं दिलियूं बि ख़ुशि थियनि थियूं फसल ॾिसी करे। अॻे त माण्हू बि परेशान हुया, माल वीचारो मरी रहियो हुयो, पखी बि मरी रहिया हुआ। हाणे रब खे दुआ आहे त हिन ज़िले घोटकी में इनशा अल्लाह कुझु ॾींहंनि में पाणी इनशा अल्लाह अची वेंदो। उमेदु आहे त राति बि अची वेंदो। अलाह ख़ैरु कंदो सभिनि जो। त जीअं दोस्तो तव्हां हिन मक़बूल भाई जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हाणे मक़बूल भाई गर्मी केतिरी आहे यार? तमामु यार घणी आहे। फसल में बीठा आहियूं ऐं तमामु घणो पघर बि अची रहियो आहे। पघर जो दोस्तो अंदाज़ो तव्हां असांजे चेहरे खां मुंहुं जेको ऐं मक़बूल भाई जेको लॻाए सघो था गर्मी केतिरी आहे। सो दोस्तो उमेदु कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। मक़बूल भाई मुंहिंजे चैनल जे बारे में तव्हां दोस्तनि खे छा था चवो? भाई हिन जे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। ही मुंहिंजो तमामु प्यारो भाउ बि आहे ऐं दोस्त बि आहे। असीं गॾु बि पढ़िया आहियूं पंहिंजो 10वीं क्लास ताईं। हाणे बि इनशा अल्लाह अॻिते बि दाख़िला गॾु वठंदासीं इनशा अल्लाह, रब में उमेदु आहे। दोस्तो त जीअं मक़बूल भाई मुंहिंजे चैनल जे बारे में बि चयो, तव्हां दोस्तनि खे हिकु रिक्वेस्ट कयईं त दोस्तो मुंहिंजी अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त पोइ लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। वॾी महिरबानी।